सिंध हुकूमत जो अॼु आख़िरी ॾींहुं सूबाई कानून वारी वज़ारत असेंबली टोड़ण वारी समरी तैयार करे वरिती। वॾे वज़ीर पारां समरी मंज़ूरीअ लाइ अॼु ई गवर्नर खे मोकिलण जा इम्कान। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीरनि पंहिंजो सामान घरनि ॾांहुं मुंतक़िल करे छॾियो। वॾे वज़ीर असेंबली टोड़ण वारी समरी गवर्नर ॾांहुं मोकिली त सूबाई असेंबली ऐं हुकूमत राति 12 वॻे ख़तम थी वेंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई काबीना जो अलविदाई इजलास। सूबाई काबीना पारां निगरां हुकूमत में नयूं भर्तियूं करण ते पाबंदी लागू। वॾे वज़ीर पारां काबीना मेंबर जी वाखाण। मुराद अली शाह चयो आहे त हुकूमती मुद्दो पूरो करे इज़त सां अवाम वटि वञी रहिया आहियूं। 3 महीननि बाद वापसि अची वरी अवाम जी ख़िदमत कंदासीं। निगरां वज़ीर आज़म जे नाले ते वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर जी मुशावरत जारी। राजा रियाज़ अॼु ॿीहर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात करे निगरां वज़ीर आज़म जे नालनि ते मुशावरत कंदो। गुज़िरियल ॾींहुं थियल मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि हिक ॿिए खे निगरां वज़ीर आज़म लाइ टे नाला ॾिना हुआ। राजा रियाज़ अॼु कंहिं हिक नाले ते इत्तफ़ाक़ लाइ पुरुमीद। सुप्रीम कोर्ट रिव्यू ऑफ जजमेंट एंड ऑर्डर्स एक्ट 2023 खे आइन ख़िलाफ़ करार ॾींदे कलअदम करार ॾेई छॾियो। फ़ैसिले में चयो वियो त पार्लियामेंट सुप्रीम कोर्ट जे इख़्तियारनि बाबति कानून साज़ी नथी करे सघे। सुप्रीम कोर्ट जे रूल्स में तब्दीली अदलिया जी आज़ादीअ ख़िलाफ़ आहे। हिन कानून तहत अपील जो हक़ ॾिनो वियो त केसिस खे ॿोॾ अची वेंदी। सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच चीफ जस्टिस उमरता बंदयाल, जस्टिस एजाज उल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते ॿधल हुई। पार्लियामेंट जे इख़्तियारनि में बार-बार मुदाख़लत सुठी रिवायत न आहे। फ़ैसिले सां नवाज़ शरीफ़ जे केसिस ते को बि फ़र्क़ु न पवंदो। नवाज़ शरीफ़ ऐं जहांगीर तरीन इलेक्शन में हिस्सो वठी सघनि था। कानून वारे अॻूणे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारक चयो त इलेक्शन एक्ट में तरमीम बाद नाअहली 5 सालनि खां वधीक नथी थी सघे। ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त कानून साज़ी पार्लियामेंट जो इख़्तियार आहे, मुदाख़लत क़बूल न आहे। फ़ैसिलो कंदड़ बेंच पारां अपील ॿुधण इंसाफ़ जे असूलनि ख़िलाफ़ आहे। फ़ैसिले ते रिव्यू ईंदड़ पार्लियामेंट में थींदी। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत पारां पीटीआई चेयरमैन जी जिना हाउस ते हमले समेत 7 केसिस में हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द। अदालत पीटीआई चेयरमैन जूं पूरी ज़मानतूं ख़ारिज करे छॾियूं। अदालत पीटीआई चेयरमैन जे पेश न थियण ते दरख़्वास्तूं ख़ारिज कयूं। सिंध समेत समूरे मुल्क में अक़लियतुनि जो क़ौमी ॾिहाड़ो अॼु मल्हायो पियो वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अक़लियतुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ बि आइन जी पासदारी आहे। अक़लियतुनि समेत समूरनि तबक़नि खे समाजी इंसाफ़ रुॻो पीपल्स पार्टी ॾियारे सघे थी। पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जंहिं पंहिंजी अक़लियती कारकुननि खे ऐवाननि ताईं पहुचायो। सिंध हाई कोर्ट पारां खीरथर नेशनल पार्क खे ख़त्म करे हाउसिंग स्कीम ठाहिण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते जवाब जमा न कराइण तां चीफ सेक्रेटरी ते कावड़ जो इज़हार। ईंदड़ ॿुधणीअ ते चीफ सेक्रेटरी खे ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम। अदालत दिमाग़ में चयो त खीरथर नेशनल पार्क जो 1 इंच बि कंहिंखे न ॾिनो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फायरिंग जे धार वाक़िअनि में 4 ॼणा क़तल। लखी ग़ुलाम शाह जे ॻोठ चमन में कार ऐं तकरार तां 1 ॼणो दीदार जतोई क़तल। बावड़ो वेझो हथियारबंदनि घर ते हमिलो करे सोलंकी बिरादरी जे चङे मुड़स ग़ुलाम रसूल सोलंकी खे क़तल करे छॾियो। कश्मोर वेझो खोसा पुल वटि 4 ॼणा दश्ती बिरादरी जे बिंदुरनि में झेड़ो। हज़ूर बख़्श दश्ती क़तल, वारसनि पारां लाश रखी धरणो। टंडो आदम मां गुज़िरियल ॾींहुं गुम थियल चिंची ड्राइवर मोहम्मद अशरफ जो गोली लॻल लाश अध। सिंध में नंढनि थाणनि खे वॾनि थाणनि में ज़म करण जो फ़ैसिलो। आईजी सिंध पारां थाणनि खे ज़म करण बाबति कराची पुलिस जे चीफ जे सरबराही में कमेटी क़ाइम। सिफ़ारिशूं ऐं तजवीज़ूं तलब। आईजी गुलाम नबी मेमण चयो आहे त थाणनि जी नए सिर जोड़जक वक़्त जी ज़रूरत आहे। छो न नंढनि थाणनि खे वॾनि थाणनि में ज़म कयो वञे। अवाम खे बेवकूफ़ बनाए महंगाई ख़त्म करण जे बदिरां पंहिंजा केस ख़त्म कया अथनि। मतलब जो हुकूमत जेका आहे उहा असां आहे न हुनजो सिर्फ़ु कुर्सीअ ते जहिड़ो आहे। जेके सरमाएदार तबिको आहे उन जेको शयूं स्टॉक करे ऐं उहे हथरादू जेके अघु चोट चाढ़े छॾिया आहिनि। सिंध तरक्की पसंद पार्टी जे सॾ ते सिंध में वधंदड़ ॻाटे टोड़ महांगाई ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा, रैलियूं ऐं धरना। खाधे पीते ऐं आम वाइपे जे शयुनि जा अघ घटाइण जा मुतालबा। लाड़काणो, कंबर,
कंधकोट, कश्मोर, मीरपुर माथेलो, ठट्टो, थुल, शाहपुर चाकर, दड़ो, टंडो गुलाम हैदर, उबावड़ो ऐं कोटड़ी में एहतजाज कयो वियो। कराची यूनिवर्सिटीअ में सिंधी शागिर्दनि ते हमलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थिया। सिंधी शागिर्द सत पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कराची यूनिवर्सिटीअ जे मुख्य गेट आरो एहतजाज। शागिर्दनि जो चवणु आहे त मुबीना टाउन पुलिस मज़हबी जमायत सां तालुक़ रखंदड़ हिक बि जवाबदार खे गिरफ़्तार नाहे कयो। कराची में वकीलनि पारां कानून जबल जे इम्कानी नीलामी, महांगाई ऐं करप्शन ख़िलाफ़ प्रेस क्लब आरो एहतजाज कयो। सिविल सोसाइटीअ जा अॻवान बि शरीक। कानून जबल जी गैर कानूनी नीलामी रोकण ऐं महांगाई ते ज़ाब्तो आणणु, करप्शन ख़त्म करण जो मुतालबो। मेहड़ में उमेर बाब जे 3 घर भातियुनि जे क़तल केस में 2 शाहिदनि जो बयान रिकॉर्ड कराए वरितो। 3 ॼणनि जे क़तल केस जी ॿुधणी दादू जी अदालत में थी। इल्ज़ाम हेठायल एमपीए बुरहान चांडियो अदालत में पेश थियो। एमपीए सरदार चांडियो अदालत न आयो। केस जी ॿुधणी 19 अगस्त ताईं मुलतवी। उमरकोट में 11वीं क्लास जे शागिर्द नियाज़ मंगवार जे क़तल केस में गिरफ़्तार जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस जवाबदार आसिफ नोहड़ी ऐं कामरान पवर खे अदालत में पेश कयो। अदालत गिरफ़्तार ॿिन्ही जवाबदारनि खे 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। खैरपुर जी अदालत सूबो देरो टाउन कमेटीअ जे एडमिनिस्ट्रेटर जा गिरफ़्तारी वारंट ऐं मुख़्तियार कार खे शोकास नोटिस जारी करे छॾियो। अदालत पारां टाउन कमेटी सूबो देरो जे एडमिनिस्ट्रेटर खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो। मुख़्तियार कार नारा खे शोकास नोटिस जारी कयो वियो। कोटड़ी जे साइट में सनअतनि अंदर मक़ामी माण्हुनि जे भर्तियुनि ते लॻल पाबंदी ख़त्म न थी। ओरियतनि जो मुसाहिरो ऐं धरणो। साइट जे सनअती ज़ोन में क़ाइम फैक्ट्री मालिकनि मक़ामी माण्हुनि खे भर्ती करण ते पाबंदी लॻाए छॾी। ओरियतनि असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी जी ऑफिस आरो एहतजाजी मुसाहिरो करे धरणो हयो। नौकरियूं ॾियण जो मुतालबो। पंगरे भरिसां ॻोठ ते पुलिस जी ॿीहर चढ़ाई। 3 घर ड्राहे पट करे छॾिया। ॻोठ अमीर अली ख़ासि थेली ते पुलिस चढ़ाई करे अमीर अली, सजाद अली ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जा घर ड्राहे छॾिया। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ ते चढ़ाई दौरान चकरियूं थियूं हुयूं। पुलिस 11 ॻोठाणनि ते ड्यूटी अटका जो केस दाख़िल कयो हो।